टिकटॉकर हरीम शाह ऐं संदल खटक ॿई साहेड़ियूं हुयूं ऐं हाणे दुश्मन बणिजी वियूं आहिनि। ॿिन्ही खे माण्हू संदन तकरारी वीडियो स्कैंडल्स जे करे सुञाणनि था। जॾहिं ॿई साहेड़ियूं गॾु हूंदियूं हुयूं तॾहिं बि वीडियो स्कैंडल साम्हूं ईंदा हुआ ऐं हाणे जॾहिं ॿई हिक ॿिए जे ख़िलाफ़ थी वियूं आहिनि तॾहिं बि वीडियोज़ अदालतुनि में ॾेखारियूं पयूं वञनि। हरीम शाह जूं गैर इख़लाक़ी वीडियोज़ लीक थियण बाद संदसि दरख़्वास्त ते संदल खटक खे गिरफ़्तार कयो वियो हो ऐं अॼु खेसि ज़मानत मिली आहे। इस्लामाबाद जी मुक़ामी अदालत गैर इख़लाक़ी वीडियोज़ लीक करण वारे केस में संदल खटक जी ज़मानत मंज़ूर कई। जवाबदार जे वकील चयो त संदल खटक लाइव स्ट्रीमिंग शेयर कई, पाण रिकॉर्डिंग न कई हुई। संदल खटक जी मोबाइल मां के बि सबूत न मिलिया। टिकटॉक जे कानून मूजिबि अणवणंदड़ वीडियोज़ अपलोड नथियूं करे सघजनि। हरीम शाह जूं जॾहिं वीडियोज़ ठाहियूं वयूं तॾहिं हू खिली रही हुई। जंहिं बि वीडियोज़ ठाहियूं हरीम शाह जूं वीडियोज़ रज़ामंदी सां ठाहियूं वयूं। अदालत उहे दलील ॿुधण बाद संदसि ज़मानत मंज़ूर कई। इन खां अॻु संदल खटक अदालत खे ॾिनल बयान में चयो त हरीम शाह जूं वीडियोज़ हाणे लीक थियूं आहिनि, पर हू खेसि 1 साल खां गैर इख़लाक़ी तस्वीरुनि ज़रिए ब्लैकमेल करे रही आहे। हुन चयो त मां हरीम शाह जी वीडियो लीक नाहे कई। प्रोसिक्यूटर चयो हो त टिकटॉक ते कश्मीर जी आज़ादी लाइ वीडियोज़ नथियूं ठाहियूं वञनि। टिकटॉकर्स जेके वीडियो ठाहिनि था उहे सभिनी खे ख़बर आहे। ॿिन्ही टिकटॉकर्स जे हवाले सां चयो वेंदो आहे त ही माण्हुनि जूं वीडियोज़ लीक कंदियूं आहिनि ऐं अहिड़ियूं धमकियूं बि ॾींदियूं रहंदियूं आहिनि। पर हाणे ॿिन्ही जूं वीडियोज़ लीक थी रहियूं आहिनि ऐं ॿिन्ही विच में कानूनी जंग हली रही आहे।